मां सिंधी आया, मां सधियल आया, संतन पीरन जो मां सगड़ियल आया। मुझी शाही बोलिए जो मां आया कायल, मुझी शाही बोलिए जो मां आया कायल। मुझे लालण जी मोहब्बत में मां ठरियल आया, मां सिंधी आया। जय झूलेलाल दोस्तों, मां सिंगर जय मुकेश बुरहानपुर मध्य प्रदेश में ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी ऐं फ़ख्र थी रहियो आहे त सिंधु एकता मंच जे पारां पहिरियों अंतर्राष्ट्रीय सिंधी सम्मेलन 26, 27, 28 अगस्त गोवा में थी रहियो आहे, जंहिंमें व्यापार, कला, संगीत, संस्कृति, खेल, राजनीति ऐं फिल्मी जगत जूं तमाम सिंधी सेलिब्रिटी शिरकत करे रहियूं आहिनि। त अचो सभई सिंधी हिन सुहिणे अंतर्राष्ट्रीय सिंधी सम्मेलन में पंहिंजी हाज़िरी लॻाए सिंधियत जी मान ऐं शान वधायूं। अर्ज़ु कंदड़ मानवर श्री विजय कोटवानी, राष्ट्रीय अध्यक्ष सिंधु एकता मंच ऐं गॾोगॾु सिंधु एकता मंच परिवार जा तमाम राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय सदस्य। जय झूलेलाल दोस्तों। मां सिंधी